असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं कोडी जी लॻो ॻोठ दीनमोहन खोखर में, जिथे जेको आहे मिठो पाणी न हुजण करे हितां जा जेके ॻोठाणा आहिनि उहे सरापा एहतिजाज बणियल आहिनि। अचो त हितां जे ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त संदन वधीक छा चवणु आहे। मंजूर वसण साहब के गुज़ारिश थी कजे अदी नफ़ीसा शाह के तो बराए मेहरबानी करे असांखे मिठे पानी के लाइ सहूलत फराहम कई वञे। असांखे तमामु पाणी जी तकलीफ़ आहे। असां मज़ूरी मड़ी ते या कमकार ते था वञूं, नंढा ॿार वञनि था, उन्हनि खे कुता छिता बि खाई था वञनि ऐं बीमारियुनि में असां वठिजी विया आहियूं। महिरबानी करे असांखे पाणी जी सहूलियत ॾिनी त महिरबानी थींदी। असांखे एॾी पाणी जी असां सां ज़ुल्म आहे जो जेको ॿार बचो पाणी पीए सभु बीमार साइन जा मरी थी विया आहिनि। असां दवा वठी वठी थकिजी आया आहियूं। हितां वसवारनि खे ख़ैरपुर ज़िले जा आहियूं, नबी चाचा मुनवर वसाणा या बिलावल खे अर्ज़ु था कयूं त असां सां नाजाइज़ या वॾी वोट वठण बि अचनि था, इलाज कनि था, हुकुम आहे तव्हांजो नालियूं ॾींदासीं, रस्ता ॾींदासीं, असांखे पाणी नथा ॾियनि, असां मरी आया आहियूं। असांजे ॻोठ में तमामु खारो पाणी आहे। खारे पानी होने जे करे असांजे ॻोठ में केतिरी बीमारियूं फैलजनि थियूं। असांखे मिठे पाणी जी सख़्तु ज़रूरत आहे। असां हितां जे MNA MPA खे गुज़ारिश था कयूं त असांखे मिठे पाणी जो बंदोबस्तु कराए ॾियनि, उन्हनि जो शुक्रगुज़ार रहंदासीं। हा जी नाज़रीन, तव्हां हितां जे ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो इहो चवणु आहे त हिते मिठो पाणी न हुजण करे काफ़ी जेको आहे सो बीमारियूं कर कढी बीठियूं आहिनि। हितां 2-2, 3-3 किलोमीटर जेको आहे परे वञी करे असांखे पाणी मिठो पाणी भरणो थो पए। हिननि आला अख़्तियारनि खां ऐं हितां तालके कोडी जे चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो कंदे घुर कई आहे त असांखे जेको आहे मिठो पाणी मुहैया कयो वञे त जीअं जेको आहे असां बीमारियुनि खां बची सघूं। कैमरामैन मुर्तज़ा राजपर सां गॾु साजिद राजपर, सिंध TV न्यूज़ कोडी।